बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सिंध गवर्नमेंट 50 बेडेड हॉस्पिटल मुराद मयमण में जेको जनरल सर्जरी जो आगाज़ थी चुको आहे मई खां, ऐं असांजे CEO साहब ऐं जेको चेयरमैन साहब इन जो इफ़्तिताह कयो ऐं उन में असांजे जेको चीफ ऑपरेटिंग अफसर रियाज़ हुसैन रावजो साहब ऐं रीजनल डायरेक्टर अब्दुल रहीम जूनिजो साहब ऐं असांजी DM मैडम सोबिया बि उन्हनि जो तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे ऐं असां हिन खे जनरल सर्जरी हिते स्टार्ट कई आहे। त हिते जेके लोकल माण्हू आहिनि मलीर जा या मुराद मयमण जा, असां उनखे आगाही ॾियणु चाहियूं था त हिते तव्हां अचो ऐं पंहिंजा जेको ऑपरेशन करायो ऐं हिते फ्री ऑफ कास्ट सर्जरी थींदी। ऐं हिते असांजे वटि 10 तक़रीबन OPDs हलनि थियूं ऐं उन खां सवाइ MC सेंटर बि आहे। ऐं रिसेंटली असांजे जेको सर्जन आहिनि फिदा हुसैन साहब उन्हनि जॉइन कयो आहे ऐं तमामु कॉम्पिटेंट ऐं सर्जन आहिनि ऐं मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त अचनि हिते ऐं फ्री ऑफ कास्ट हिते जी पंहिंजा जेको ऑपरेशन कयो। थैंक यू। बेसिकली हिते जेको अॻु में त MC सेंटर हलियो पियो, उते तक़रीबन 200 खां 250 जेके सीज़र बि थियनि था ऐं NVDs थियनि था, इहो पहिरियां हलियो पियो। अॼु खां 6 महीना पहिरियों स्टार्टिंग कई, लेकिन उन खां पोइ हिते डिमांड हुई पब्लिक जी त हिते जेके तव्हां हिते जनरल सर्जरी खे बि स्टार्ट कयो वञे ऐं उन खां पोइ असांजे चेयरमैन साहब जे हुकुम सां हिते जनरल सर्जरी खे जो आगाज़ कयो वियो ऐं मई में इन जो इफ़्तिताह कयो वियो जनरल OT जो। उन खां पोइ हाणे हिते सर्जरी शुरू थी वई आहे। असां वटि फीमेल वार्ड बि आहे, मेल वार्ड बि आहे ऐं हिते हर क़िस्म जी सहूलियत असां माण्हू जेके आहिनि पेशेंट उनखे प्रोवाइड कयूं था ऐं फ्री ऑफ कास्ट हिते सभिनी जा ऑपरेशन थींदा। ऐं बाक़ी हिते 10 खनि OPDs असांजो हलनि थियूं ऐं 24/7 असां वटि हिते एमरजेंसी बि आहे। जेको असांजो MC छा उहो 24/7 आहे, उते 3 शिफ्टूं हलनि थियूं ऐं जेको जंहिंखे बि अचिणो आहे हिते फ्री ऑफ कास्ट सीज़र बि थिए थो, NVDs ऐं ॿियूं जेके आहिनि हर चीज़ हिते फ्री में आहे। हिते लेबॉरेटरी आहे असां वटि, लेबॉरेटरी में सभु टेस्ट फ्री में थियनि था। अल्ट्रासाउंड आहे, ECG आहे, एक्सरे थियनि था। उन खां सवाइ हिते असां वटि जेको डेंटल सर्विस आहे, ENT आहे, आई आहे, स्किन आहे, हर क़िस्म जी फैसिलिटीज़ हिते अवेलेबल आहिनि। ऐं हिते जेके लोकल माण्हू आहिनि अचनि हिते ऐं पंहिंजो हिते अची इलाजु कराइनि फ्री ऑफ कास्ट।